दोस्तों अस्सलाम वालेकुम या आली मदद सुगढ़ फ़कीर अब्दुल सत्तार मीरबर तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ करे थो। मूंसां गॾु मुंहिंजो पीर मुंहिंजो मोहसिन मुंहिंजो महबूब मुर्शिद पाक जो फ़कीर ग़ुलाम नबी जमाली नाथ ख़ान सुगढ़ ऐं उन सां गॾु फ़कीर मोहम्मद कासिम शेख। असां टई शिकारपुर जा आहियूं, पंहिंजे महबूबनि मुर्शिदनि करीमनि जा फ़कीर आहियूं। साईं तव्हांजी ख़िदमत में मुंहिंजो अर्ज़ु आहे त अॼु असां तव्हांखे ईद जो ॿियो ॾींहुं आहे, टियों ॾींहुं आहे, साईं जन मूं ॾे ईद मुबारक जे लाइ आया आहिनि। त इन ख़ुशी जे मौक़े ते अॼु असां भेटाई साहिब जो सुर रामकली था पढ़ूं। रसालो भेटाई साईं जो तव्हां ॾिसो था असांजे हथ में आहे, त अॼु असां उहो था पढ़ूं। भेटाई साहिब थो फरमाए त नूरी ऐं नारी जोगीअड़ा जहान में बरे जिन ॿारी आउन जीअंदी उनरीअ। जोगीअड़ा जहान में होआ मंझि हमाम आराम अर्ग थिया ओॾा न आराम कयाऊं क्याम आउं न जीअंदी उनरीअ। लखे कया लिसान सी लाहूतिन लोड़ा घोड़ाड़े घोड़ा आउं न जीअंदी उनरीअ। ॻोल्हिया ऐं गुंध्यान वया वेरागी निकिरी सोबत जा संध्यान आउं न जीअंदी उनरीअ। फरमाए थो त मरा मथो पिटिया निहारिया नेणान सुखुन जे संदान आउं न जीअंदी उनरीअ। वारो वेरागिन खे वेलम विसारेज कदम कापड़िन जा लीलाए लहेज। पिरत पसियो पथ जी वञण खे वञेज रातो ॾींहुं रिढ़ेज आउं न जीअंदी उनरीअ। कदम कापड़िन जा लॻा में लाहूत जनीसी याकूत आउं न जीअंदी उनरीअ। वाजट वेरागिन जा मूं वटि वॾी वथ। नाज़रीन, वथ मिल्कियत खे चइबो आहे। मिल्कियत सिंधी निज न आहे, भेटाई साहिब वथ मिल्कियत खे सॼो आहे। वाजट वेरागिन जा मूं वटि वॾी वथ सोन सबोई सॻियूं पसी कीम कथ। वेसाही वेल कहीं पूरब वेंदो पथ हल खयाऊं हथ आउं न जीअंदी उनरीअ। उन साईं उन जेको आहे उन्हनि खे चइबो हो। लफ़्ज़ हाणे थी वियो आहे उन्हन। पहिरियों भेटाई साहिब जे दौर में आहे उन अल पेशो ओ नुनज़िरने उन। वाजट वेरागिन जा मूं वटि वॾो माल मकाला महंद थिया कोन्हे वटन काल हासिल जनी हाल आउं न जीअंदी उनरीअ। अञा फरमाए थो सुती सेज हुयास मूंखे आह उथारियो। सुती सेज हुयास मूंखे आह उथारियो जनी जागायास आउं न जीअंदी उनरीअ। जांकी मूंखे ने पॻ पासे पाण ॾे। जांकी मूंखे ने पॻ पासे पाण ॾे पह परूड़िया पथ जा कईर मंझां के हाणे जे हीअं आउं न जीअंदी उनरीअ। अञा फरमाए थो जांकी मूंखे ताण पॻ पाए पाण ॾे हू जे हीअं हाण आउं न जीअंदी उनरीअ। जा नकी मूंखे न्यो पॻ पाए पाण ॾे। जांकी मूंखे न्यो पॻ पाए पाण ॾे कूत मुंहिंजो कापड़ी सिंगियुनि मंझि सिहो का फिरी फूक ॾियो आउं न जीअंदी उनरीअ। सूधो सिंगड़िन सी की जो कयाऊं हूअ जा हियाऊं आउं न जीअंदी उनरीअ। सुबुह सिंगड़ियूं खणी वया दुखाए दूर थिया ॾेठाया दूर आउं न जीअंदी उनरीअ। सामईन ही जेके नानी जबल ते भेटाई साहिब खे फ़कीर सुम्हियो पियो छॾे हलिया विया हा। सवान हयात में इहा ॻाल्हि लिखियलु आहे साईं जन जी में, भेटाई साईं जे रसाले में लिखियलु आहे। उहे छॾे हलिया विया हा। उन्हनि जे लाइ पोइ सुबुह जो उथी ऐं रुनो बि हुयो भेटाई साहिब। ऐं भेटाई साहिब इहे बैत पोइ चया हुया। चए थो त सुबुह सिंगड़ियूं खणी वया वॼाए वीर ॾोरिया न लहां तन बेरागिन बहीर जन जी आसण मंझि अंबीर आउं न जीअंदी उनरीअ। मेड़ियो भाण भरियूं कयो
जोगी जलाइन हाणे नाज़रीन उन्हनि जा पार थो ॾे त उहे छा कंदा हा। मेड़ियो भाण भरियूं कयो, ख़ासि करे जबलनि में भाण जेको माल जो थींदो आहे उहो छेणो उनखे गॾे करे सुकलनि खे पोइ उहे पंहिंजा उते धुआं दुखाईंदा हा ऐं उहे भिटाई साहब उन्हनि जा पार ईअं थो ॾे। फरमाए थो मेड़ियो भाण भरियूं कयो था जोगी जलाइन सामी सिंगड़ियुनि सी खुदी खे खाइन हुजे तार तगाइन आउं न जीअंदी उनरीअ पस्यो आसण उन जा आसण माना उन्हनि जा जाते आस्थाना जाते रहिया पस्यो आसण उन जा अचे अचे न आराम कईर कुठी आहियां तनी जे तमाम मूसी थियो माताम आउं न जीअंदी उनरीअ पस्यो आसण उन जा उधमा अचन कईर कापड़ियुनि जा सुबुह तान सुजन जे राय मंझ रहन आउं न जीअंदी उनरीअ आसण वटि आहूं करियां वस न मुंहिंजे वात लॻुम लाहू तिन जो मंझां कईर कात हलण खे हयात आउं न जीअंदी उनरीअ। हाणे इहे उहे ॻाल्हियूं उन्हनि जूं करे त पिए त बरे जिन ॿारी आउं न जीअंदी उनरीअ। कंहिं उस्ताद असांजे शिकारपुर ज़िले जो उस्ताद हो जेको हाणे गुज़ारे वियो उस्ताद कमरदीन कमर खोसो उन ॿुधायो त बरे जिन ॿारी आउं न जीअंदी उनरीअ। ॿारी माना चौकड़ी उन्हनि फ़क़ीरनि जी जाते वेहंदा हा उन्हनि जी ॿारी नूर सां ॿरंदी ही। भिटाई साहब फरमाए थो त उहे नूरी फ़क़ीर हा उन्हनि खां सवाइ मुंहिंजी न सरंदी। मौला वारनि जी तारीफ़ आहे। पस्यो आसण उन जा ॿाहुनि विझां वात हुजे कया ॾहूं कलात आउं न जीअंदी उनरीअ। कलातों जेके फ़क़ीर आया हा जेके जन सां गॾु भिटाई साहब आयो उन्हनि जी ॻाल्हि थो करे। फरमाए थो त बापू बेखारी थिया वटन वेठी आहियां ॾिसियो कीन ॾिसान वटन वेठी आहियां ॾिसियो कीन ॾिसान जंहिं जोई नाहे की सा का सूंहं संध्यान पस्यो कीन पसान आउं न जीअंदी उनरीअ। बाबू बेखारी थिया बाबू बेखारी बि हिकिड़ो क़िस्म आहे फ़क़ीरनि जो। बाबू बेखारी थिया आछ न आसण वट खुदी खाई हलिया पेर न लाइन पट है जनी हट आउं न जीअंदी उनरीअ। अञा फरमाए थो त बाबू बेखारी थिया भञी छॾियाऊं भाण बाबू बेखारी थिया भञी छॾियाऊं भाण निसोरो नीह जो नांगन वटि निधाण सिरखंड जनी साण आउं न जीअंदी उनरीअ।